अस्सलाम व्यूअर्स, प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु आऊं आहियां अवां जी होस्ट ज़ोया बलोच। उम्मीद आहे जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा, पंहिंजनि वॾनि सां, पंहिंजनि नंढनि सां। नाज़रीन, ही नंढड़ियूं नंढड़ियूं ख़ुशियूं आहिनि जेके असांखे अॻिते खणी हलंदियूं आहिनि, जेके असांखे अञा वधीक बहितर ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो ॾसींदियूं आहिनि। सो नाज़रीन, अॼु जुमे जो ॾींहुं आहे। सभ खां पहिरीं जुमो मुबारक। ही उहो भलारो ॾींहुं आहे, ही उहो बरकत वारो ॾींहुं आहे जंहिंमें असांखे घुर्जे त इबादत वधि खां वधि कयूं। छो जो ही कारोबार जेके आहिनि, ठीकु आहे, जॉब्स आहिनि, स्कूल में वञूं था या असां पढ़ाई कयूं था, उहे सभु शयूं हलंदियूं रहनि थियूं, पर उन सां गॾोगॾु असांखे घुर्जे त इबादत करणु घुर्जे, नमाज़ पढ़णु घुर्जे, तिलावत क़ुर पाक करणु घुर्जे, ऐं उन खां अलावा ख़ैरातूं करणु घुर्जनि। छो ख़ैरातुनि जो सवाब बि तमामु घणो आहे। छो जेतिरो बि असां ख़ैरातूं कंदासीं त उहा असां पंहिंजी भलाई लाइ कंदासीं। असां जेतिरो बि विरहाईंदासीं त असांजी रोज़ी में बरकत थींदी। सो नाज़रीन, प्रोग्राम जो आगाज़ थी चुको आहे। मेहरान टीवी जी हमेशह इहा कोशिशि रही आहे त सुबह मेहरान जे प्लेटफॉर्म ते अहिड़ा सुठा सुठा ख़ूबसूरत जेके आहिनि गेस्ट ऐं इल्म जे शऊर सां नवाज़ियल इन प्रोग्राम में इनवाइट कयूं, ऐं अॼु खां जेके असांजा गेस्ट आहिनि उन्हनि सां अव्हांजो तारीफ़ कराईंदी हलां। सो नाज़रीन, जेको असांजो प्रोग्राम आहे इन में अव्हां शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555, उहो डायल कंदा अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। सो नाज़रीन, असांजे जेके प्रोग्राम में गेस्ट शामिल थिया आहिनि, असांजी जेका पहिरीं महिमान आहिनि से आहिनि डॉक्टर फरहानाज़, लसबेला यूनिवर्सिटी में आहिनि। असांजे जेके ॿिया महिमान आहिनि से आहिनि अनवर ज़रदारी, शाइर आहिनि। असांजे जेके टिया महिमान आहिनि से आहिनि अमीन ज़रदारी, रागी आहिनि। असांजा जेका चौथा महिमान आहिनि से आहिनि फ़कीर मोहम्मद जुम्मन, जगतारे ते आहिनि। असांजा जेका पंजा महिमान आहिनि से गुल हसन आहिनि, ढोलक नवाज़ आहिनि। असांजा जेके छह महिमान आहिनि से आहिनि अलाह बख्श ख़ासकेली, बेंजो नवाज़ आहिनि। ऐं सभिनी महिमाननि खे भलीकार चऊं था इन प्रोग्राम सुबह मेहरान में। सभ खां अवल फरहानाज़ साहिबा, डॉक्टर, कीअं लॻो सुबह मेहरान में अची करे सुबह सुबह सां? तमामु सुठो लॻो ऐं तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां मेहरान टीवी जे सॼे साथ जी, सॼे क्रू जी, त उन्हनि दावत ॾिनी। थैंक यू सो मच। अच्छा शाइर साहिबु, अव्हांखे कीअं लॻो? ज़ाहिर आहे हिकिड़ो शाइर आहे, शाइर जी सुबुह कीअं हूंदी आहे? सुबुह त तमामु ख़ूबसूरत हूंदी आहे, ऐं उहा जेकॾहिं सुबुह मेहरान हुजे त पोइ अञा वधीक ख़ूबसूरत थी वञे। ऐं असांखे तमामु घणो मज़ो आयो ऐं तमामु सुठो महसूसु थी रहियो आहे त असां अॼु सिंध सां त लाइव आहियूं, पर दुनिया जे ॿियनि काफ़ी मुल्कनि सां लाइव मुलाक़ात कयूं पिया, ऐं ॾाढो बहितरीनु सुठो थो लॻे। अच्छा, रागी बि असां सां मौजूदु आहिनि ऐं वरी पुलिस डिपार्टमेंट में बि आहिनि, त कीअं पियो लॻे सुबह मेहरान में सुबह सुबह सां अची करे? महसूसु थियो, ऐं जेका मेहरान जी टीम आहे ऐं उन्हनि सां बि गॾिजी मिली जुली हिकिड़ो प्रोग्राम आहे, हिकिड़ो सिलसिलो आहे। उन खां वधीक त असीं थोराइता आहियूं, तव्हां असांखे घुरायो हिते, ऐं बहितरीनु प्रोग्राम आहे, बहितरीनु माहौल आहे हिते तव्हांजो। अच्छा, असांजे जेके म्यूज़िशियन्स आहिनि इन्हनि जो वॾो रोल हूंदो आहे। अच्छा, रागी आहियो, ज़ाहिरा सिंगर आहियो, त इन्हनि जो केतिरो रोल आहे? शाइरी इन म्यूज़िशियन खां बग़ैर या म्यूज़िक खां बग़ैर कीअं हूंदी आहे? न, म्यूज़िक खां बग़ैर त अॼुकल्ह नातूं जेके ॻाइजनि पियूं उहे बि म्यूज़िक ते अची वियूं आहिनि, ऐं शाइरी ऐं म्यूज़िशियन ऐं सिंगर जो हिकिड़ो संगम आहे, गॾियल हिकिड़ो माहौल आहे। शाइरी जेतिरी सुठी आहे, सिंगर हुनखे ख़ूबसूरत करे ॻाए थो, ऐं म्यूज़िशियन सुठा आहिनि, हुनजो हिकिड़ो संगम आहे त कीअं चइजे त सोन ते सुहागो आहे। अच्छा, हाणे छा था ॿुधायो असांजे व्यूअर्स खे? हा, डॉक्टर अनवर जी शाइरी आहे, गज़ल आहे डॉक्टर अनवर जो। सो एक दिल विच दर्द विछोड़े दा, ॿिया कुर्ब रकीब दा नाल चुभे, कुछ माज़ी रह चुभ पौंदे, कुछ मुस्तक़बिल कुछ हाल चुभे। तेरी राह विच नैन विछाए, पर दिल विच पई ए गाल चुभे, तेरे पैर मलूकिन ज़ाहिर साईं, मता पिंबली दाए वाल चुभे। सांवरा तो सिवा
जिंदगी छा कभी सांवरा तो सिवा जिंदगी छा कभी जे पुठिया गम हुजन जे पुठिया गम सा खुशी छा कभी जे पुठिया गम हुजन जे पुठिया गम हुजन सा खुशी छा कभी सांवरा तो सिवा जिंदगी छा कभी। बाह तुंहिंजी विहाणो हुजे ओ पिरी बाह तुंहिंजी विहाणो हुजे ओ पिरी बाह तुंहिंजी विहाणो हुजे ओ पिरी ॿी का दौलत सेरांदी रखी छ कभी ॿी का दौलत सेरांदी रखी छ कभी गम हुजन जे पुठिया गम हुजन सा खुशी छ कभी सांवरा तो सिवा जिंदगी छ कभी सांवरा तो सिवा जिंदगी छ कभी। कणक आंबू करे तू अचण जी कजा कणक आंबू करे तू अचण जी कजा कणक आंबू करे तू अचण जी कजा काई तो ने चिट्ठी पो लिखी छ कभी काई तो ने चिट्ठी पो लिखी छ कभी जे पुठिया गम हुजन सा खुशी छ कभी सांवरा तो सिवा जिंदगी छ कभी सांवरा तो सिवा जिंदगी छ कभी। दिल में नफरत भरे छोता अनवर मिलो दिल में नफरत भरे छोता अनवर मिलो दिल में नफरत भरे छोता अनवर मिलो दोस्त एड़ी भला दोस्ती छा कभी दोस्त एड़ी भला दोस्ती छ कभी जे पुठिया गम हुजन सा खुशी छ कभी सांवरा तो सिवा जिंदगी छ कभी सांवरा तो सिवा जिंदगी छ कभी। ॾाढो सुठो। अच्छा ज़रदारी साहब इन जी सिख्या हासिल कई या पंहिंजो शौक़ हो? शौक़ त पंहिंजा ते हूंदो आहे पर सिख्या वठबी आहे। सही उस्ताद केर रहिया मुंहिंजा? उस्ताद अब्दली फ़कीर हिंगोरो मुंहिंजो उस्ताद रहियो जंहिंखां मूं सिखियो ऐं पोइ वरी मुंहिंजो उस्ताद अलहदाद ज़रदारी सिंध जो नाले वारो रागी हो उन खां मूं सिख्या वरिती। अच्छा अञा ताईं सिखो पिया या? बिल्कुलु ही सॼी ज़िंदगी सिखण जी आहे सिखण जी बिल्कुलु माण्हू परफेक्ट कॾहिं न थींदो सिखंदो ई रहंदो जी जी बिल्कुलु ईअं आहे। अच्छा ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। हाणे हलंदासीं डॉक्टर फरहा नाज़ ॾे। डॉक्टर फरहा नाज़ हींअर तव्हां ज़ाहिरा लसबेला यूनिवर्सिटी ऑफ एग्रीकल्चर वाटर एंड मेरीन साइंसिस उथल में असिस्टेंट प्रोफेसर बि आहियो त छा था ॾिसो उते जो जेको एग्रीकल्चर आहे ज़ाहिरा यूनिवर्सिटी ऐं वरी एग्रीकल्चर शोबो बि हिकिड़ो वसी शोबो आहे ईअं खणी चइजे असांजे पाकिस्तान जो हिकिड़ो बैकबोन आहे एग्रीकल्चर आहे त छा था ॾिसो इन जो स्कोप आहे इन तरफ़ स्टूडेंट्स अचनि पिया?
डेफिनेटली एज यू नो त पाकिस्तान जेको आहे एग्रीकल्चर कंट्री आहे ऐं असांजी पूरी इकोनॉमी जेका आहे एग्रीकल्चर सेक्टर ते डिपेंड करे थी त उन जे लाइ ज़रूरी आहे त असांजी नौजवान नस्ल जेका आहे उन जी तवजो या उन जो राग़िब इन तरफ़ हुजणु खपे ऐं असांखे प्रमोट करणु खपे। अच्छा असां ॾिसूं था अक्सर ईअं हूंदो आहे मेडिकल शोबे में वञनि था घणो उनखे बि माना जेको आहे प्रिफर कयो थो वञे वरी जेकॾहिं ॾिसूं त इंजीनियरिंग में बि वञनि था त अहिड़ो को कॉन्सेप्ट कोन्हे जीअं एग्रीकल्चर थी वई टेक्नोलॉजी या ॿाहिरा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि में एतिरो शौक़ु न आहे ऐं घणो जेको रुझान आहे त उहो इन ॿिनि शोबनि ॾेई छो आहे जॾहिं त एग्रीकल्चर तव्हांखे ख़बर आहे त असांजी मुल्क जी जेका इकोनॉमी आहे घणो उन ते ई बेस रखे थी। एक्चुअली ॻाल्हि इहा आहे त जेका जीअं तव्हां चयो त मोस्टली मेडिकल जी तरफ़ स्टूडेंट्स जी वधीक तवजो हुजे थी इंजीनियरिंग जी तरफ़ कंपेयर टू एग्रीकल्चर सेक्टर जी तरफ़ उहो इन करे त जेके जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि मोस्टली उहे पंहिंजे पाण खे सिक्योर फील कनि था इन्हनि मतिलबु शोबनि जी तरफ़ बजाए जो एग्रीकल्चर सेक्टर में। हालांकि तव्हां ॾिसो जेके अॼुकल्ह जा जेके हालात आहिनि छो त असांजी जीअं मूं चयो त एग्रीकल्चर असांजी बेसिक इंडस्ट्री आहे इकोनॉमी खे जेको स्ट्रॉन्ग करे थी त जेकॾहिं उन तरफ़ तवजो न ॾींदासीं त मतिलबु माइट बी इट इफेक्ट ऑन आवर इकोनॉमी। सो ज़रूरी आहे त असां इन तरफ़ वधीक ध्यानु ॾियूं ऐं मतिलबु इन तरफ़ वधीक स्टूडेंट्स जे लाइ जॉब्स हुजनि मतिलबु न्यू इनोवेशंस हुजनि। अच्छा किथे ईअं त कोन्हे कैरियर काउंसलिंग कोन्हे त उन्हनि खे ख़बर नथी पए त एग्रीकल्चर डेफिनेटली छा आहे त जीअं ई ॿार मतिलबु जेका पेरेंट्स आहिनि उहे मोस्टली इहे ई चवंदा आहिनि त जीअं ॿार पैदा थींदो त चवंदा आहिनि त असांजो ॿार ई वॾो थी या त इंजीनियर थींदो या डॉक्टर थींदो कॾहिं बि इहो न चवंदा आहिनि त हिनखे एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में एडमिशन ॾियारींदासीं या हिकु सुठो रिसर्चर थींदो त डेफिनेटली अवेयरनेस जी ॿार जे ज़हन में इहा ॻाल्हि आहे त अवां हाणे डॉक्टर थींदा या इंजीनियर थींदा। हा बिकॉज ऑफ देयर मतिलबु कमिंग सिक्योरिटी जे हवाले सां मतिलबु सस्टेनेबिलिटी जे लिहाज़ सां उहे सोचनि था त शायदि इन शोबे में इहे वधीक कामयाब थी सघंदा पर ईअं न आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि कयो उन्हनि जो जेको ॿारनि जो फ़ैसिलो आहे उनखे बि वठणु खपे उनजी बि सोच ॾिसणु खपे। पर असां सां गॾु लाइव कॉलर मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहिनि असां सां गॾु? अभी असगर अली मामदानी ॻाल्हायां थो शारजा यूएई खां। अदा प्रोग्राम सुबह मेहरान में तव्हांखे भली कार चवंदासीं। उते मौसम कीअं आहे यूएई जो? मौसम गर्मी आहे भेण हींअर। अच्छा प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे सुबह मेहरान? प्रोग्राम सफ़ा ज़बरदस्त आहे माशाअल्लाह असां ॾिसंदा आहियूं शौक़ सां मेहरान टीवी जा तमामु प्रोग्राम जेके आहिनि बहितरीन प्रोग्राम आहिनि। अच्छा ऐं कलाम बि सुठो जेको मोहम्मद अमीन ज़रदारी जी आवाज़ में ॿुधोसीं। जी जी ऐं ॿियो बि असां कोशिशि कंदासीं त इहो उस्ताद बुखारी जी कंहिं शाइरी में जेको आहे त असांखे कलाम ॿुधायो वञे तमामु जेको बि मेहरान टीवी जो सथ आहे उन खे असांजे तरफ़ां ऐं असांजे दोस्तनि जे तरफ़ां सलाम हुजे। वालेकुम अस्सलाम। अच्छा सिंध जे या पाकिस्तान जे कहिड़े ज़िले सां तव्हांजो तालुक़ु आहे? अदी सिंध जे डिस्ट्रिक्ट कश्मीर सां ऐं कंदकोट सां असांजो जेको आहे हुते रहाइश आहे। अच्छा शारजा में सिंध खे केतिरो यादि कंदा आहियो? सिंध खे अदी हाणे केरु विसारे सघे थो सिंध विसारण जहिड़ी शइ ई न आहे। बिल्कुलु बिल्कुलु जी। अच्छा ॿियो छा चवणु चाहींदा? ॿियो एग्रीकल्चर जे हवाले सां जेका अदी ॻाल्हाए थी इन खे बि जेको आहे त असां इहो चवणु चाहींदासीं त हाणे जेको आहे सिंध में पर बि जेके सिंध जा जेके एग्रीकल्चर जा जेके माण्हू आहिनि ज़मींदार आहिनि या हारी आहिनि उन्हनि खे लुटियो वियो जेको ॿिन्ही हथनि सां जेके बग़ैर लाइसेंस जेके न आहिनि उन्हनि बि ॿिज विकिरो कया जीअं सारियुनि जा ॿिज हुया 2 सालनि खां वठी सारियुनि जो फसल तमामु घटि में घटि थिए थो ऐं ख़राबु थिए थो इन खां पोइ पाव वठनि था जेॾी महिल नुक़सानु थियो वञे थो। सो असां गुज़ारिश कंदासीं ऐं गुज़ारिश बि हूंदी असांजी जेकॾहिं हिन प्रोग्राम में असांजी शामिलु कयो त तव्हां त जीअं पहिरियां उपाउ वरिता वञनि त ग़रीब माण्हू जेको आहे त इन जे साल जे खाइण पीअण जे अन्न खां जेको आहे त महरूम न थींदो ऐं उनजो गंज थी वेंदो। बिल्कुलु भाउ ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। डॉक्टर फरानाज़ खां अव्हांजे हिन सवाल जो असां जवाबु ज़रूरु वठंदासीं पर थैंक यू अव्हां कॉल कई हिन प्रोग्राम में शामिलु थिया। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। डॉक्टर फरानाज़ बि असां सां गॾु आहिनि अनवर ज़रदारी आहिनि ऐं वरी अमीन ज़रदारी बि असां सां गॾु। अच्छा अनवर ज़रदारी साहिब खां पुछंदासीं त जेको आहे शाइरी तरफ़ अव्हां कीअं आया अव्हांजो रुझान इन तरफ़ कीअं वियो पर उन खां पहिरीं असां सां गॾु लाइव कॉलर बि मौजूदु आहिनि असां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहिनि असां सां गॾु? ज़ामिन अली खोखर दावत जागा। अदा भली कार चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में छा चवणु चाहींदा? प्रोग्राम कीअं पियो लॻे अव्हांखे?
माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त लॻे। असांजो प्यारो प्रिय दोस्त अमीन ज़रदारी असांजे साम्हूं अॼु खोलियोसीं त दोस्त जो चेहरो नज़र अची वियो। तव्हांखे फोन करण ते वरी मजबूर थी वियासीं। सही सही, महिरबानी अदा जी, महिरबानी। छा चवणु चाहींदा? असां अमीन साहब खां गीत ॿुधण था चाहियूं। बिल्कुलु बिल्कुलु ॿुधंदासीं। ॿियो कुझु चवणु चाहींदा? असांजा सलाम हुजनि, सदाईं ख़ुशि हुजे। हिकिड़ो असां शेर चवंदासीं, जी जी बिल्कुलु। प्यार वारा अलाए काॾे हलिया विया, माण्हू प्यारा अलाए काॾे हलिया विया, आरतीअ में अछाण बुणकी पई, वार कारा अलाए काॾे हलिया विया। वाह वाह, तमामु बहितरीन, ॾाढो सुठो। थैंक यू सो मच तव्हां कॉल कई, इन प्रोग्राम में शामिल थिया। जी ज़रदारी साहब, शाइरी जो असल हर माण्हूअ खे रोइण ऐं ॻाइण अचे थो। वो सुर में हुजे खिलण बचे तो, सुर में हुजे खिलण बचे तो, वो सुर में हुजे या बेसुरो हुजे, पर अचे हर कंहिंखे तो। असल में शौक़ त हूंदो आहे तक़रीबन सभु माण्हुनि खे। सभु माण्हू लिखी न सघंदा आहिनि। कुझु माण्हू सिर्फ़ु लफ़्ज़नि में इज़हार कंदा आहिनि, के लिखी वठंदा आहिनि, गुनगुनाए वठंदा आहिनि। शौक़ु मूंखे ईअं सम्झो कि शुरू खां ई हुयो, पर 9th क्लास में जॾहिं आउं DC स्कूल में नवाब शाइस, त असांजा 2 टीचर बहितरीन शाइर हुया ऐं ॿिन्ही जा माशाल्लाह बुक्स किताब आहिनि पोइट्री जा, ऐं ॿई ॾाढा पॉपुलर हुया। सो उहे पढ़ाइण सां गॾु असांखे पोइट्री बि सेखारींदा हुया। सो हिकिड़ो उस्ताद त सब्जेक्ट ई हुनजो सिंधी हो, जंहिंमें हिकु हिसो नज़्म जो आहे, त उहो उस्ताद असांखे साईं मंज़ूर सोलंकी साहब, उहो असांखे उरूज़ बि सेखारींदो हुयो, शाइरी पंहिंजी ॿुधाईंदो हुयो, ऐं उन मां घणो फ़ाइदो मिलियो असांखे। उन खां पोइ वरी इन ॾे घणो लाड़ो थियो। ॿियो असांजो टीचर हो सर अरशद अब्दुल हकीम अरशद, ॾाढो बहितरीन शाइर रहियो आहे। पोइ साईं ॿई के जेका इन टीचर्स मां हिकिड़ी इंस्पिरेशन मिली। बिल्कुलु, छो त उन्हनि सेखारी असांखे पोइट्री शुरू खां ई। उन खां पोइ इहा ॻाल्हि ज़हन में वेही रही, ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते इन तरफ़ लिखणु शुरू कयो। पोइ मुख़्तलिफ़ रिसालनि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं कैसेट जो दौरु हूंदो हो, हालांकि तॾहिं एतिरी एज बि कोन्हे, पर पोइ बि उहा पोइट्री कैसेट में आई ऐं मैगज़ीन में ईंदी रही। पोइ साईं अमीन साहब सां हिकु त माइटाणो रिश्तो आहे, ब्लड रिलेशन बि आहे, ऐं वरी असांजो वधीक रिश्तो पंहिंजी दोस्ती जो आहे। दोस्ती जो पोइ इन्हनि जी दोस्ती जे करे ई वधीक लिखणु शुरू कयो। ऐं हाणे बि इहो सिलसिलो साईं जे करे ई जारी आहे। साईं जे करे जारी आहे, न त अॼुकल्ह टाइम किथे आहे कंहिं वटि त को पोइट्री में वेही पंहिंजो टाइम, अॼुकल्ह ईअं ई आहे त टाइम ख़राबु करणो आहे। सो हाणे हिन में ई कयूं था। अच्छा, ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। ऐं ज़ाहिर आहे टीचर्स ई असांखे सेखारींदा आहिनि, ऐं अहिड़ा टीचर्स जेके एक्स्ट्रा एक्टिविटीज़ जेके असांखे हुन में इन करनि, असांखे हुन तरफ़ शौक़ु ॾियारीनि, त इहा अलाह जे तरफ़ां असां लाइ वॾी नेमत आहिनि। डॉक्टर फरहाना, जीअं त UAE मां अदा कॉल कई, त एग्रीकल्चर जे हवाले सां उन जवाब में छा चवणु चाहींदा? ॾिसो, सभिनी खां पहिरीं जॾहिं बि माना को बि फार्मर सीड वठे थो, ऐं जेकॾहिं इन क़िस्म जी शिकायत आहे, त पूरे सिंध में फेडरल सीड सर्टिफिकेशन एंड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट मौजूदु आहे जेको सीड क्वालिटी खे कंट्रोल करे थो। तव्हां उते इहे कंप्लेंट्स करे सघो था, इवन बग़ैर लाइसेंस अगरि कोई। हा, डेफिनेटली, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं हुनजे जर्मिनेशन्स में या प्योरिटी में मसइलो आहे, त इन जो हिकिड़ो आसान तरीक़ो बि आहे त तव्हां हुनजी बिफोर टू सोइंग, मतिलबु बजाए ते तव्हां लॻाए करे ऐं पोइ ॾिसो त सीड जर्मिनेट न थियो आहे ऐं काफ़ी सारो नुक़सानु थी वियो आहे, छो त तव्हां कल्चरल प्रैक्टिस ज़मीन ते करे चुका हूंदा आहियो। ठीकु आहे, त उन जो आसान तरीक़ो इहो आहे त बिफोर टू सोइंग सीड तव्हां जेको आहे पाण मुरादो सीड जी टेस्ट करे सघो था। उहो ईअं त जर्मिनेशन टेस्टिंग खे चइजे, त जेको मतिलबु छो त आउं नॉर्मल जेको हिकु आम रवाजी तरीक़ो ॿुधाए रही आहियां, हूं त मतिलबु फेडरल सीड सर्टिफिकेशन वारा जेके आहिनि पंहिंजे डिपार्टमेंट में इहे टेस्टिंग कंदा आहिनि बिफोर टू लाइसेंस टू एनी कंपनी, सीड कंपनी। सो छा आहे त तव्हां जेको तोलियो आहे, टॉवल जिनखे चऊं, त इन जा 2 टुकड़ा करे सीड जेके आहिनि, 100 सीड जेके आहिनि, ॿिज जेके आहिनि 100 काउंट करे तव्हां उनखे थोरो डिस्टेंस ते मतिलबु स्प्रेड करे उनखे सुकाए, पाणी में हितां ई कंटिन्यू कंदासीं त सीड खे ड्राई कीअं कजे। असां सां गॾु लाइव कॉल ते प्रेस उमरो मौजूदु आहिनि, PTV होस्ट आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम ज़ोया, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु, मज़े में। अच्छा, प्रोग्राम सुबह महिरान कीअं पियो लॻे? अॼोको प्रोग्राम असांजो तमामु बहितरीन आहे। अॼोको प्रोग्राम इन करे स्पेशल आहे जो मुंहिंजी पंहिंजी घर जी भातियाणी फरा, डॉक्टर फरा तव्हां सां गॾु आहे।
तो इंतहाई ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, मथां वरी टॉपिक बि एॾो जानदार आहे, तो तमामु सुठियूं जेके ॻाल्हियूं थियनि पियूं, तमामु घणो कुझु सिखण लाइ मिले थो। तंहिंजे करे अॼोको प्रोग्राम बाक़ी प्रोग्रामनि खां तमामु घणो स्पेशल बि लॻी रहियो आहे। अच्छा, हिकिड़ी होस्ट ही सुबह कीअं पे गुज़री अॼु? सुबुह तमामु बहितरीन ऐं पाण सवेर उथिया आहियूं अॼु मामूल खां हटी करे, ऐं मौसम ॾाढी ख़ुशगवार आहे कराचीअ में, तमामु वणंदड़ मौसम आहे, सुठी थधी हवा पई लॻे, मतिलबु त ओवरऑल फ्रेश मॉर्निंग आहे। सही सही। सिंध जी एजुकेशन लाइ छा चवणु चाहींदा, ऐं सिंधी जेका न्याणी आहे उन जी एजुकेशन लाइ स्पेशली? हिकिड़ो आम असां वटि जुमिलो वर्जायो वेंदो आहे त मर्द पढ़ियो त फर्द पढ़ियो, जे औरत पढ़ी त पूरो ख़ानदान पढ़ियो, पर मां चवंदसि जेकॾहिं औरत पढ़ी त पूरो मुआशिरो पढ़ियो। छो त असां जहिड़नि समाजनि में जेकॾहिं औरत पढ़े थी, लिखे थी, अॻिते अचे थी, पंहिंजो शऊर ॿियनि सां वंडे थी, पंहिंजी सलाहियतूं ॿियनि सां वंडे थी, त इहा असांजे लाइ ख़ुशि नसीबी आहे। तारीख़ में असांजे लाइ इहा तमामु बहितरीन ॻाल्हि सम्झी वेंदी, जो असां वटि न्याणियूं तालीम जे ज़ेवर खां जेके आहिनि उहे ख़ुशहाल आहिनि, उन्हनि खे हासिल थी आहे, ऐं हू पंहिंजी नॉलेज पाण ताईं महदूद नथी रखनि, पर अमली तरह ॿियनि ताईं बि वंडनि थियूं। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। अॼोके प्रोग्राम में का स्पेशल शइ ज़ाहिरा मां जो जेके आहिनि फ्रेंड चइजनि, जो फैमिली मेंबर चइजनि, उहे मौजूदु आहिनि, त अॼोको प्रोग्राम कीअं पियो लॻे? तमामु बहितरीन आहे। फराह खे मां चवंदसि त जस लहो, तव्हां अहिड़े बहितरीन टॉपिक ते बहितरीन ॻाल्हि ॿोल कई। मां हींअर तव्हांजी थोरी ॻाल्हि ॿोल बि ॿुधी, लाइव प्रोग्राम बि ॾिसां पई, तो तमामु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। असांजे माण्हुनि खे इहे जेके माइनर पॉइंट्स आहिनि, इहे सवले नमूने सां सम्झाइण तमामु जेको आहे त बहितरीन ॻाल्हि मूंखे लॻी। ऐं काफ़ी माण्हू असां वटि आहिनि जेके एग्रीकल्चर सां वाबस्तगी रखनि था, पर इन क़िस्म जूं ॻाल्हियूं उन्हनि ताईं बि न आहिनि पहुतल अञा ताईं, या हू हिन इल्म खां बेख़बर आहिनि। तंहिंजे करे इहे सभु शयूं असांखे सम्झण जी अशद ज़रूरत आहे, ख़ासि तौर ते हिन दौर में, हिन वक़्त में, जिते असांजे हारनि सां पोरियतनि सां तमामु घणियूं ज़्यादतियूं हुजनि, नाइंसाफ़ियूं हुजनि, ऐं फ़सुलु लहण वक़्तु उन्हनि सां नाइंसाफ़ियूं हुजनि। सो उन वक़्त में हारनि खे छा कहिड़ा क़दम खणणु खपनि, हारनि जे लाइ बि तालीम छो ज़रूरी आहे, इल्मु छो ज़रूरी आहे, ऐं उन्हनि जी फील्ड मुतालिक़ जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, जेके दुनिया जिन सां आरास्ता थी वई आहे, उहा बि असांजे माण्हुनि ताईं ज़रूरु पहुचणु खपनि, जीअं हू बि पंहिंजा मुतालबा हुक्मराननि खां बहितर नमूने मंझराए सघनि, ऐं पाण बि उन इल्म खां बख़ूबी वाक़िफ़ हुजनि। बिल्कुलु, ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। थैंक यू सो मच प्रेस उमरो ऐं प्रोग्राम में शामिल थिया, ऐं जेको आहे न थैंक यू मेहरान टीवी जे तरफ़ां मां उनखे। अच्छा फराह नाज़, तव्हांजी फ्रेंड जी, तव्हांजी फैमिली मेंबर जी कॉल हुई, छा चवणु चाहींदा उन्हनि जे जवाब में? I want to really say thanks पर जेको आहे एतिरो कुझु मतिलबु मान मर्तबो ॾिनो, आई एम रियली थैंकफुल टू यू। अच्छा, असांजी ॻाल्हि पे हली त जीअं तव्हां ड्राई कंदा आहियो सीड खे, वी कैन नॉट से ड्राई, पर सोक कंदा आहियूं, मतलब पाणी में तव्हां ओवरनाइट रखे पुसाए रखंदो, ऐं उन खां पोइ वरी जेको आहे तव्हां काउंट करे 100 सीड जेके आहिनि उन जेको टॉवल आहे उन ते तव्हां काउंट करे रखो, ऐं मथां पोइ वरी सेकेंड लेयर टॉवल जी ॾेई करे ओवरनाइट तव्हां उते रखी छॾियो। ठीकु आहे, आफ्टर दैट मतिलबु हिकु ॾींहं खां पोइ तव्हां उनखे ॾिसो त जेकॾहिं उन मां जर्मिनेशन जेके जर्मिनेटेड सीड आहिनि उहो काउंट करे वठो। जेकॾहिं ॿिज ख़राबु हूंदो त उहो जर्मिनेट न थींदो, इवन जेकॾहिं उन में का सीड बॉर्न डिज़ीज़ आहे, फंगस वग़ैरह बि लॻी सघे थी। सो मतिलबु दिस इज़ अ मतिलबु हिकु हा, उन हिसाब सां तव्हांखे ख़बर पइजी वेंदी जेको ॿिज तव्हां आंदो आहे उहो प्योर सीड आहे या न आहे, उन में जर्मिनेशन परसेंटेज केतिरी आहे। उन खां पोइ तव्हां पंहिंजी प्रैक्टिसिस करियो, देन इट विल बी मोर फाइन। उनखे जेको आहे असां ग्रो कयूं या ज़मीन में लॻायूं था, पोखियूं था। अच्छा, ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। असां सां गॾु कॉलर मौजूदु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अच्छा सॉरी, अवां जी कॉल ड्रॉप थी वई। असां सां गॾु रागी मौजूदु आहिनि। ज़रदारी साहब छा ॿुधाईंदा हाणे असांजे व्यूअर्स खे? जी जी तू बेकदरा तेरी दिल बेकदरी, तेरे कातिल अखियां बेकदरा, अखियां नाल चुमा में कुछ चुमण न देवल, तेरे पैर द तलियां बेकदरा, तेरे पैर ढकन लस्कोन देवन, तेरे गोठ द गलियां बेकदरा, सिर फाड़ गता सदको न सुनन,
तेरे घर जा भितियां बेकदरियां एक गाल गोवे उस्ताद करा तेरे सभई गालियां बेकदरियां प्यार दरिया दरिया बलट जी तो वने नेठ इंसान वा इंसान ब मट जी तो वने प्यार दरिया दरिया बलट जी तो वने प्यार दरिया बलट जी तो वने नेठ इंसान इंसान ब मट जी तो वने प्यार दरिया दरिया बलट जी तो वने प्यार दरिया दरिया बलट जी तो वने मां मना थो त सजण सभिनी वस्पे सोनाई मां मना थो त सजण सभिनी वस्पे सोनाई पर गज़ब आहे सचो सोन बि कटजी थो वञे पर गज़ब आहे सोन बि कटजी थो वञे नेठ इंसान वा नेठ इंसान इंसान बि मटजी थो वञे प्यार दरिया दरिया बलटजी थो वञे प्यार दरिया दरिया बलटजी थो वञे हुस्न आबाज मगर इश्क वडी आफत हुस्न आबाज मगर इश्क वडी आफत हुस्न आबाज मगर इश्क वडी आफत हा बुधो तो त कॾहिं बाज बि झटिजी थो वञे हा बुधो तो त कॾहिं बाज बि झटिजी थो वञे नेठ इंसान वा इंसान बि मटजी थो वञे प्यार दरिया दरिया बलटजी थो वञे प्यार दरिया दरिया बलटजी थो वञे चंद्र हटंदे वॾी वीर हटी वेंदिया चंद्र हटंदे वॾी वीर हटी वेंदिया चंद्र हटंदे वॾी वीर हटी वेंदिया घूर घटिजे थी त उस्ताद बि घटिजी थो वञे घूर घटिजे थी त उस्ताद बि घटिजी थो वञे नेठ इंसान नेठ इंसान बि मटजी थो वञे प्यार दरिया दरिया बलटजी थो वञे प्यार दरिया दरिया बलटजी थो वञे नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापस ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स डॉक्टर फरहानाज़ हाणे जीअं हिते तव्हां तालीम हासिल कई वरी ॿाहिरि मुल्क वियो चाइना वियो हुते PhD कयो
त हितां जो ऐं हुतां जो जेको पढ़ाई जो ज़ाहिर हिकिड़ो सिलसिलो सिस्टम आहे हुनखे कीअं ॾिठो, हितां जा रूल्स रेगुलेशन्स, हितां जो जेको आहे असांजो ट्रेडिशन या हितां जा माण्हू हुतां जा माण्हू, त इहो सॼो तव्हांजो जेको एक्सपीरियंस आहे उहो कीअं रहियो? डेफिनेटली मुंहिंजी जेका PhD है वो चाइना एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में है, त उते जो जेको माहौल हो इट वाज रियली कूल ऐं जेके फैसिलिटीज़ हुयूं उहे मतिलबु जेकॾहिं असां कंपेयर करियूं टू अवर कंट्री वी आर मतिलबु सो फार अवे, असां अञा काफ़ी पोइते आहियूं ऐं स्पेशली जेको फीमेल्स जे लिहाज़ खां मतिलबु जेको सिक्योर माण्हू फील करे थो शायदि असां पंहिंजी कंट्री में एतिरो मतिलबु ख़ुदि एतमादी सां मूव नथा करियूं। सो मतिलबु तमामु सुठो एक्सपीरियंस रहियो, स्पेशली जेके पढ़ाई जे लिहाज़ खां जेके फैसिलिटीज़ हुयूं, छो त दे बिलीव ऑन प्रैक्टिकल अप्रोचिस एंड हियर इन अवर कंट्री वी बिलीव ऑन थ्योरी मोस्ट। बिल्कुलु, त हुते ज़ाहिर आहे उहो वरी उन्हनि वटि एडवांस बि आहिनि, उन्हनि वटि मशीनरी बि आहे जी, प्रैक्टिकल वर्क खे बि घणो खणी हलंदा आहिनि एंड इट वाज रियली पीसफुल कंट्री। जी जी, सो स्पेशली मतिलबु तव्हांजे हिन प्रोग्राम जे प्लेटफॉर्म तां पेरेंट्स खे इहो ई चवंदसि पंहिंजी जेके नियाणियूं आहिनि उन्हनि खे हायर एजुकेशन जे लाइ फॉरेन कंट्रीज़ मोकिलियो ताकी उन में वधीक ख़ुदि एतमादी डेवलप थिए। बिल्कुलु, ऐं हिकिड़ो एक्सपीरियंस तजुर्बो रहंदो आहे त भला हुते जा जेके माण्हू हुया उहे हेल्पफुल हुया? डेफिनेटली दे आर वेरी मच हेल्पफुल ऐं मतिलबु उहो कमिटमेंट जेका आहे उन जी टाइम जेको आहे उहो कैलकुलेटेड अथनि, त माना हिन टाइम ते जेको आहे असांखे इहो कमु करिणो आहे, दे आर वेरी कंसिस्टेंसी आहे उन्हनि जी, मतिलबु त दे आर वेरी मतिलबु डेडिकेटेड पर्सन। अॼु जो कमु सुभाणे ते न छॾिजे, हुन ते घणो अमल कंदा आहिनि। डेफिनेटली लाइक दैट। अच्छा भला हुते जो जेको जीअं तव्हां ॻाल्हि कई, ऐं पाण तव्हां PhD कयां पई त हुते जॾहिं वियसि त वाकई में हिकिड़ो माण्हू फ्री माइंडेड रहंदो आहे न, हिकिड़ी छोकिरीअ लाइ उहो तमामु घणो सेफ माहौल आहे हुते, ऐं वरी पढ़ाई जे लिहाज़ खां बि उहो असांखां घणो एडवांस आहे। इवन जॾहिं असां रिसर्च करे रहियासीं त वी कैन नॉट इमेजिन त असां राति जो 3 बजे बि असां पंहिंजे कंट्री में रहंदे असां हिते इज़ीली मूव करे सघूं था टू अवर होम प्लेस न। उते ईअं हूंदो हो त असां राति जो 3 बजे ताईं 4 बजे ताईं पंहिंजे लैब्स में कमु करियूं, देयर वाज नो एनी सिक्योरिटी इश्यूज़। सो काफ़ी कंफर्टेबल मतिलबु माहौल आहे हुते जो, ऐं मतिलबु वी आर लाइक थिंकिंग होप वी हैव होप त काश के पाकिस्तान में भी असां काश मूं पाण इहे शयूं नोटिस कयूं ऐं अक्सर चवंदी रहंदी आहियां त राति जेको मिड नाइट अगरि कोई अचे वञे थो त हुते घणो सेफ माहौल हूंदो आहे। वरी जेके हेल्प जे लिहाज़ खां ॻाल्हि कजे त उहे हेल्प कंदा आहिनि, पर जेकॾहिं चवंदासीं तॾहिं हीअं अची करे असांजे कंहिं बि कम में इंटरफेयर कोन कंदा न। बट उन में हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे, दे आर मोस्ट सेल्फिश लाइक मतिलबु दे प्रिफर देयर जॉब फर्स्ट एंड देन दे नेक्स्ट दे विल आर रेडी टू हेल्प। असां वरी ॿियनि जे कमनि में न घणो हलिया वेंदा आहियूं, तव्हां छा वी आर हेल्पफुल मोर। सही ॾाढी सुठी ॻाल्हि कयो, ऐं ज़ाहिर हुते जो तजुर्बो बि ॾाढो बहितरीनु रहियो मुंहिंजो। असां सां गॾु शाइर बि आहिनि, भला हाणे असांजे व्यूअर्स खे का शाइरी ॿुधाईंदा? कहिड़े क़िस्म जी शाइरी कंदा आहियो, कहिड़नि मौज़ूअनि ते तव्हां शाइरी कई आहे? तक़रीबन काफ़ी लिखियो आहे सिंफ़नि ते, जी जी, पर जेको बहितरीन शइ मूंखे लॻंदी आहे उहा गज़ल आहे। सही, हा, छो त गज़ल में तमामु घणी वुसअत आहे, हुन में तव्हां ईअं सम्झो की काइनात जा सभु मौज़ू हुन में आणे सघो था हिकिड़ी गज़ल में। सही, सो उहे वतन जी ॻाल्हि हुजे, पंहिंजी धरती जी ॻाल्हि हुजे, पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि हुजे, को बि मौज़ू हुजे, इश्क मोहबत, माना को बि मौज़ू तव्हां गज़ल में आणे सघो था। हुनजे करे गज़ल मूंखे तमामु घणी वणंदी आहे ऐं लिखंदो बि घणो गज़ल आहे। बिल्कुलु बिल्कुलु। सो ऐं हाणे तव्हांखे गज़ल ई ॿुधाईंदुसि। बिल्कुलु अनवर साहब। चंड सां गॾिजी गुज़ारी आ घणी, जी, पर ॾुखनि जी राति कारी आ घणी, हिकु ॾुखनि जो वक़्तु ई गुज़रे नथो, ज़िंदगी ॿियो मौत मारी आ घणी, मंज़िलूं पेरनि मंझां निकिरी वयूं, प्यार जो ही पंध वारी आ घणी, तो किनारनि तां तमाशो पे ॾिठो, मूं अकेले नाव तारी आ घणी, ज़िंदगीअ जे जाम मां अनवर असां थोरड़ी पीती ऐं हारी आ घणी, चंड सां गॾिजी गुज़ारी आ घणी, पर ॾुखनि जी राति कारी आ घणी। तमामु बहितरीनु, ॾाढो सुठो। असां सां गॾु अमीन साहब आहिनि। त अच्छा, राग तरफ़ ज़ाहिर आहे रागी आहियो, त कहिड़नि क़िस्मनि जो राग पसंदि कंदा आहियो, ॻाइणु ऐं ॿुधणु? ही ॿई अलॻि शयूं आहिनि, हिकिड़ो ॻाइणु ॿियो वरी। हा, ॿुधणु त जी
जेको मां ॿुधे थो सही उहो वॾो सुरीलो आहे सही ॻाइण वारे खां ॿुधण वारे माण्हू जी अहमियत वॾी आहे बिल्कुलु ऐं असां शुरूआती त जेको ज़मानो हुयो बेसमझ हुआसीं जी जी ऐं उन टाइम में ईअं ॻायोसीं ख़बर ई कान पवंदी चवंदासीं त दुनिया असां वटि आहे सही पर हींअर जॾहिं सम्झ पई आहे सिखी कोन सघिया आहियूं पर सम्झ पई आहे त राग छा आहे त तव्हां यकीन कयो त हाणे असीं ॻाइबु कोन था सघूं सही एॾो क्लासिकल रंग जेको आहे ऐं जंहिंमें असां वटि मंज़ूली ख़ान जंहिं सिंध में राग खे फैलायो जी जी उन्हनि माण्हुनि जूं जेके कोशिशूं ऐं महिनतूं आहिनि असीं अञा ताईं सोचूं पिया त सिखूं को सिखण जहिड़ो स्कूल हुजे असां वटि सिंध में बदकिस्मती सां त कोई स्कूल कोन्हे कोई इदारो कोन्हे जो असीं काशे सिखी सघूं सही या असांजा नौजवान सिखी सघनि थिए ईअं थो त जेको नौजवान तबिको आहे उहो कंप्यूटराइज़ सिंगर थी वियो आहे सही हाणे कंप्यूटराइज़ सिंगर हिकिड़ो थोरो वसी टॉपिक आहे हिन ते बि ॻाल्हाईंदासीं राग बवां खां ॿुधंदासीं पर ब्रेक वठंदासीं हुन खां पोइ ईंदासीं हितां ई वरी असां कंटिन्यू कंदासीं नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो एक दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में नाज़रीन अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 उहो डायल कंदा अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था अवां जो ई जेका शमूलियत आहे असांजे प्रोग्राम खे वधि खां वधि बहितर बणाए थी असांजे प्रोग्राम खे 4 चंड लॻाए थी सो नाज़रीन तव्हां पंहिंजूं तजवीज़ूं पंहिंजूं सलाहूं पेश करे सघो था असां सां गॾु अमीन ज़रदारी बि आहिनि रागी आहिनि त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि थिए पई त हींअर जेका सिंगिंग आहे सा कंप्यूटराइज़ थी वई आहे असल में छा माण्हू सिखण जे मूड में कोन्हे जी कंहिं बि फील्ड में मौसीक़ी हुजे या कंहिं फील्ड में माण्हू असांजो जेको आहे उहो सिखण जे मूड में न आहे उहो यकदमि चाहे थो त आउं जे सिंगर थियणो आहे त मूं राति जो राति सिंगर थी वञा अच्छा ऐं मूंखे कुझु बि थियणो आहे छो त असीं हिकु ॿई रोड में बीठा आहियूं बिल्कुलु त मूंखे अॻिते निकिरणो आहे ऐं क्लासिकल राग बि जेके पुराणे ज़माने में उस्ताद सेखारींदा हुया उहे बाक़ाइदे पहिरीं शागिर्द खे हलाईंदा हुया 2-3 साल त ॾिसो त भॼी त कोन वेंदो हिन जो इश्क केतिरो आहे राग सां असांखे मूंखे यादि थो अचे त उन वक़्त में उस्ताद को बि सेखारण लाइ तयारु कोन हुजे असीं चऊं त असीं यकदमि सिखी वञूं उस्ताद चवनि त बाबा तव्हांखे टाइम लॻंदो हिन सिखण लाइ ऐं हाणे जॾहिं असीं हुन जाइ ते बीठा आहियूं 40 साल जो मुंहिंजो एक्सपीरियंस आहे हिन कम में त ॾिसूं था हींअर जेके जदीद दौर में कल्ह ॻाइणा थिया उन्हनि हिकिड़ो ट्रैक ठाराए वरितो कंहिं चैनल ते अची विया वरी वॾा सिंगर थी विया नालो थी वियो उन्हनि माण्हुनि जो वॾी मेहनत जी ज़रूरत हूंदी आहे भले का बि फील्ड हुजे पर उन में मेहनत जी ज़रूरत हूंदी आहे तॾहिं माण्हू अॻिते अच्छा सर हिकिड़ो तव्हां पुलिस डिपार्टमेंट में हुआ ऐं आहियां मतिलबु हुन में वरी हुतां खां हिन में ज़ाहिर अञा आयो पर माने उतां खां एॾो जेको मौसीक़ी आहे हिकिड़ो माने थधो मौज़ू चइजे ऐं वरी पुलिस थोरो हिन खां हटके थिए थो त उन खां हिन में वरी आयो त इहो इन में छा आहे राज़ छा हो हिन जो ऐं पहिरीं सिंगर आहियां जी जी ऐं पोइ मूंखे जॉब मिली आहे अच्छा जॉब पोइ मिली आहे मींस के पहिरियां तव्हां सिंगर आहियां सही जॉब त ज़ाहिरी आहे माण्हू ॾिसो था त पेट जे लाइ छा छा नथो करणो पवे रोज़ थो जीअणो पवे रोज़ थो मरणो पवे ज़िंदगी तो लाइ भला छा छा नथो करणो पवे सो ही नौकिरी जो आसरो थी वियो मिली वई नौकिरी त शुक्र था कयूं मालिक जो रोज़गार आहे ऐं ॾिसो था त जिन फनकारनि वटि रोज़गार कोन्हे उहे रोज़ अख़बारनि में सकाफ़त खाते खे चवनि था त असांखे एड ॾियो असीं बीमार आहियूं असीं मरूं पियासीं ऐं सकाफ़त खाते वारा त फनकारनि खां वीचारा अॻे ग़रीब आहिनि कुझु बि कोन था ॾियनि हुनखे सो मालिक जा कर्म आहिनि जो असीं बरसरे रोज़गार पायूं शुक्र अल्हम्दुलिल्लाह अच्छा छा ॿुधाईंदा हाणे व्यूअर्स खे असांखे हा डॉक्टर अनवर जो आहे गज़ल जी जी अच्छा सर माज़रत सां असां कॉल वठी करे पोइ हितां ई कंटिन्यू कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम केर आहिनि असां सां गॾु जी मिसेस जलता कोटकी खां पई ॻाल्हायां अदी भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में कीअं पियो लॻे प्रोग्राम ॾाढी प्यारी थी लॻो तव्हांजी लोकेशन वग़ैरह पोयां जेका आहे ज़बरदस्त आहे थैंक यू शायरी ॿुधाई आहे त अनवर इहा बि ज़बरदस्त इहा ख़ूबसूरत नज़र आहे मां जी छा चवणु चाहींदा ॿियो तव्हांजो प्रोग्राम टोटल सुठो आहे जेके महिमान वग़ैरह ईंदा आहिनि उहे बि तमामु भला आहिनि ऐं सुठनि मौज़ुनि ते ख़ासि करे ॻाल्हाईंदा तव्हां पाण छा कंदा आहियो तव्हांजी पंहिंजी मसरूफ़ियत छा आहे जी सॉरी हाउस वाइफ आहियां अच्छा हाउस वाइफ आहियो प्रोग्राम्स ज़ाहिर आहे तव्हां लाइ घणो इंफॉर्मेटिव हूंदा आहिनि घणो तव्हांखे नॉलेज घणो आगाह कंदा आहिनि मुख़्तलिफ़ जेके आहिनि फील्ड सां तालुक़ रखंदड़ असांजा गेस्ट हूंदा आहिनि
असांजी वध में वध इहा ई कोशिशि रही आहे त इन सुबह मेहरान जे प्लेटफॉर्म तां अव्हांखे कुझु न कुझु जेको आहे न ॾींदो रहिजे, कुझु न कुझु हासिल अव्हांखे थिए इन्हनि प्रोग्राम्स मां, त जीअं असांजी जेका सोसाइटी आहे, असांजी जेका सिंध आहे, उन में तरक़ी, उन में इम्प्रूवमेंट अची सघे। ॿियो कुझु चवणु चाहींदा? बिल्कुलु बिल्कुलु, मां पाण शाइरा आहियां। अच्छा माशाअल्लाह, पोइ शाइरी पंहिंजी का ॿुधायो? शाइरी हाणे न, हाणे करे ॾिनी आहे। पोइ थी वञे शाइरी? शाइर बस असां मौजूद आहिनि? हाँ, शायर भी आहे अदा वाकई। जी जी जी, शायरी थी वञे, अवां ॿुधायो। मां जेको आहे त कुसर बुरड़े जा चंद जी जी उस्ताद हुयो। सही सही, उन जी जेको आहे शायरी तव्हांखे। जी जी बिल्कुलु ॿुधायो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अभी ठीक आयो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। अवां कीअं आहियो? ठीक आहियो? माशाअल्लाह, तव्हांजो प्रोग्राम सफ़ा बहितरीन आहे। नवां नवां महिमान अचनि था। ॾाढी कुर्ब भाउ जी महिरबानी। छा चवणु चाहींदा? ये जेको इश्तिहार ॾियो था लोग आर्मी खां सवाइ ॿिया इश्तिहार न था ॾेई सघो इन ते मेरान ते? जी जी, हे जेके इश्तिहार मेरान कनि था आर्मी वारनि जा, अदा उहे बि ॾींदा आहियूं, वॾी महिरबानी अवां जी। अवां कॉल कई, इन प्रोग्राम में शामिल थिया। जी अमीन साहब। दिलदार बिना धार गुजारे न सघां थो, तन्हाई में दिल पंहिंजी धुतारे न सघां थो, या पाण वञा या कम जा मेड़ सजण ॾे, हिकु जाइ ते माराए बिहारे न सघां थो। भौंके पियो भली मूं ते कुतो यार जे दर जो, हथ पंहिंजो अदब खां मां उलारे न सघां थो। मदाओशी जी हालत में बि ये दाद ना हरगिज़, मां याद सनम दिल तां विसारे न सघां थो। वणी तुंहिंजी वई सूरत आ, मूंखे तुंहिंजी ज़रूरत आ। वणी तुंहिंजी वई सूरत आ, मूंखे तुंहिंजी ज़रूरत आ। वणी तुंहिंजी वई सूरत आ, मूंखे तुंहिंजी ज़रूरत आ। के किथां ॾींदुम, ॿिए के किथां ॾींदुम, ॿिए के किथां ॾींदुम, ॿिए के किथां ॾींदुम। प्यार तुंहिंजी पूरत आ, प्यार तुंहिंजी पूरत आ, मूंखे तुंहिंजी ज़रूरत आ। प्यार तुंहिंजी पूरत आ, मूंखे तुंहिंजी ज़रूरत आ। तुंहिंजे चेहरे किताबीअ जी, तुंहिंजे चेहरे किताबीअ जी, तुंहिंजे चेहरे किताबीअ जी, तुंहिंजे चेहरे किताबीअ जी, चुमी कई मूं महूरत आ, मूंखे तुंहिंजी ज़रूरत आ। चुमी मूं कई महूरत आ, मूंखे तुंहिंजी ज़रूरत आ। बड़ी तुंहिंजी वई सूरत आ, मूंखे तुंहिंजी ज़रूरत आ। तुंहिंजे चेहरे किताबीअ जी, तुंहिंजे चेहरे किताबीअ जी, तुंहिंजे चेहरे किताबीअ जी, तुंहिंजे चेहरे किताबीअ
खूबीअ जी चुमी कई मूं महूरत आ मूंखे तुंहिंजी ज़रूरत आ चुमी कई मूं महूरत आ मूंखे तुंहिंजी ज़रूरत आ वणी तुंहिंजी वई सूरत आ मूंखे तुंहिंजी ज़रूरत आ जिते तुझो पगर अनवर जिते तुझो पगर अनवर जिते तुझो पगर अनवर जिते तुझो पगर अनवर उते बहणो मुझो रतया उते बहणो मुझो रतया मूंखे तुंहिंजी ज़रूरत आ वणी तुंहिंजी वई सूरत आ मूंखे तुंहिंजी ज़रूरत तमाम खूबसूरत आवाज़। अच्छा फरहानाज़ जीअं त एग्रीकल्चर जे हवाले सां उन सां तालुक़ रखो था त एग्रीकल्चर त वसी टॉपिक आहे, हिन ते जेतिरो बि ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे। त किचन गार्डनिंग में बि अव्हांजो काफ़ी तजुर्बो रहियो आहे, उहो तजुर्बो कीअं रहियो, उन में छा ॾिठो, असांजे व्यूअर्स जेके आहिनि उनखे इन जे अबाउट कहिड़ी आगाही ॾियणु चाहींदा? सो नाउडेज़ जेका मौसमियाती तब्दीलियुनि जी सूरत हाल आहे या जीअं असांजी पॉपुलेशन वधे पई, ख़ानदान वधनि पिया ऐं जेका उन्हनि जी विरहायल ज़मीन आहे उहा वधीक टुकड़नि में विरहाइजे पई, त हाणे उन ते मतिलबु होल क्रॉप लॻाइणु माना हिकिड़ो पूरो फसल लॻाइणु बिकम डिफिकल्ट। ऐं ॿी त जेका रोज़मर्रा जी ज़रूरतूं आहिनि स्पेशली जेका ग़िज़ाई ज़रूरतूं आहिनि उहे बि पूरियूं नथी सघनि, स्पेशली जेके बहरारी जी औरतनि या बहरारी जे ख़ानदाननि जी ॻाल्हि करियूं त उन हवाले सां मतिलबु नाउडेज़ जेका असांजी गवर्नमेंट आहे उहा किचन गार्डनिंग खे वधीक प्रमोट करे रही आहे। फरहानाज़ असां किचन गार्डनिंग थोरो ब्रीफ कंदा हलूं सिंधी में, त बकर पोखण खे या ॿारी या वाड़ी पोखण खे घरेलू वाड़ी जी जेका आहे उनखे किचन गार्डनिंग चइबो आहे, भाॼियूं लॻाइण, भाॼियूं ऐं मेवा लॻाइण। त उन सिलसिले में मतिलबु त करणु ईअं खपे त मतिलबु छो त असां ॾिसो पावर्टी लाइन जेका चइजे न त उहो छा आहे त उनखे कीअं घटाए सघिजे, असां पंहिंजी ग़िज़ाई ज़रूरतूं कीअं पूरियूं करे सघूं था ऐं ग़िज़ाइत जी कमी जेका असांजे जिस्म में थी वञे थी ऐं जिन जे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार थी वञूं था, त उन जे लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजे घर में भाॼियूं ऐं मेवा लॻायूं। ऐं उहे भाॼियूं मेवा बि इहो न आहे त सिर्फ़ु मतिलबु हिकिड़े क़िस्म जी भाॼी या हिकिड़े क़िस्म जो मेवे जो जेको वण आहे उहो असां लॻाए छॾियूं, बल्कि मुख़्तलिफ़ कलरनि जा जेके भाॼियूं आहिनि ऐं मेवा आहिनि उहे लॻाइण खपनि, ताकी छो त हर कलर में कुदरत जेके आहिनि पंहिंजियूं हिकु ख़ासि मतिलबु नेमतूं रखियूं आहिनि जेके मतिलबु कार्बोहाइड्रेट जी शक्ल में, विटामिन्स जी, मिनरल्स जी मतिलबु शक्ल में जेके असांजी ग़िज़ाई ज़रूरतूं जिन सां पूरियूं थियनि थियूं। जीअं कंहिं शाइर चयो त ज़िंदगी क्या है अनासिर में ज़हूर तरतीब, मौत क्या है इन्हीं अज्जा का परेशान होना। त जेका ग़िज़ाइत जी कमी थिए थी इहे ई अनासिर असांजे जिस्म में जिन्हनि जी घटिताई थिए थी त उन्हनि जो घुर्जाव असांजे पुराव जेको आहे उहो असां पंहिंजनि भाॼियुनि मां मेवनि मां करे सघूं था। ऐं ग़िज़ाइत जिन खे असां बैलेंस डाइट चऊं, बैलेंस डाइट जो मतिलबु इहो न आहे त असां वटि मुर्गी हुजे, मच्छी हुजे, आना हुजनि, मखण हुजे, मतिलबु उहो न आहे, मतिलबु बैलेंस डाइट जो मतिलबु आहे फिश बि ज़रूरी आहे त चिकन बि ज़रूरी आहे, एग बि ज़रूरी आहे, भाॼियूं बि ज़रूरी आहे, फ्रूट बि ज़रूरी आहे। पर हाणे जेका पुअर फैमिली आहे, ग़रीब जेका फैमिली आहे उहा इन्हनि शयुनि खे अफोर्ड नथी करे सघे, त उन तरह उहे साॻियूं जेके शयूं आहिनि उहो वेजिटेबल्स मां, भाॼियुनि मां ऐं मेवनि मां पूरो थी सघे थो। सो मतिलबु इट्स नेसेसरी त जेकॾहिं असां वटि कोई स्पेस पंहिंजे घर जे अॻियां आहे या घर जे बैकयार्ड में आहे त उते असां मुख़्तलिफ़ रंगनि जूं भाॼियूं ऐं मेवा पंहिंजी छो जो हिकिड़ो जेको इंसानु आहे उनजी जेका ग़िज़ाई ज़रूरत आहे उन में वेजिटेबल फ्रूट्स जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, भाॼियूं ऐं मेवा, त 1 kg हिकिड़ो किलो माने हिकिड़े इंसान लाइ हिकु ॾींहं लाइ ज़रूरी आहे त उन्हनि खे भाॼियूं ऐं फ्रूट वठणु खपनि। असां नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। असां सां गॾु अनवर ज़रदारी मौजूद आहिनि, शाइर आहिनि। अच्छा अनवर ज़रदारी साहब ज़ाहिर शाइर आहियो, वरी एजुकेशन सां बि अव्हांजो ज़ाहिर तालीम हासिल कई हूंदी,
त तालीम कीअं उहो तजुर्बो रहियो, तालीम हासिल जेको कयो या उन खां पोइ वरी शाइरी तरफ़ आयो? ज़ाहिर तव्हां पहिरीं ॻाल्हि कई, तव्हां पंहिंजे उस्ताद खां सिखिया हासिल कई या उन्हनि खां जेको आहे न तव्हांखे मोटिवेशन मिली, त उहा तालीम तव्हांजी कीअं रही ऐं उन खां पोइ वरी जॾहिं शाइरी में आयो त शाइरी में मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते केतिरा किताब लिखिया हो? असल में पढ़ाई त हिकिड़े आम स्टूडेंट वांगुरु ई रही। एजुकेशन क्वालिफिकेशन छा आहे? एमएससी कई। माशाअल्लाह। सो उहा त हिकिड़ी जीअं आम तरह सां कहिड़ी फील्ड में, कहिड़े उन सब्जेक्ट में? वो इन में पाकिस्तान स्टडीज में, सोशल स्टडीज में कई है। अच्छा। हाँ, सो बाकी रहियो शाइरी जो सफ़र, वो बेहतरीन रहा। असल में किताब न छपाए सघियो आहियां ताईं। अच्छा। तो उहा ईअं शाइरी सम्झो कि मुंहिंजी मुंतशिर कयल आहे मुख़्तलिफ़ डायरियुनि में, पननि जी सूरत में। इंशाल्लाह हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जॾहिं साहिब किताब हूंदा हुआ। इंशाल्लाह जेकॾहिं हींअर चाहियां आऊं गॾु करे, पर आऊं लेज़ी आहियां लिखण पढ़ण जे कम में। अच्छा। उहे मतिलबु डल न आहियां, मुंहिंजे आऊं सुठो स्टूडेंट रहियो आहियां, पर हाणे कॾहिं सुस्ताइप थी वेंदी आहे? हाणे त घणी सुस्ताइप, त लिखण ॾाढो ॾुखियो थो लॻे। ईअं सम्झो कि जेकॾहिं चइजे त जहिड़ो वञी कयो लख खणी त उहो आसान थो लॻे। अच्छा, ही जेको लिखण वारो या पढ़ण वारो इहो ईअं हिसाब किताब आहे जॾहिं असांजो ज़हन एग्री करे, माना मूड हुजे जॾहिं? शाइरी त बिल्कुलु आहे अहिड़ी न, जॾहिं तव्हां पाण लिखणु चाहियो तव्हां नथा लिखी सघो। जॾहिं तव्हांजे ज़हन ते का शइ अची वई त पोइ तव्हां बसि न कंदो, तव्हां लिखंदा रहंदो। कोई इहो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो राति जो देरि ताईं लिखणो पवंदो आहे, त घर वारा चवंदा हाणे सुम्हण जो असां उथण जो टाइम थी वियो, असांखे तव्हां सुम्ही रहो, त ईअं थी वेंदो आहे। ऐं कॾहिं माण्हू चाहींदो आहे काफ़ी अर्से ताईं, इहो ईअं इवन मूंसां त थियो आहे त मां सालनि ताईं न लिखियो हुजे। पर जॾहिं माण्हू लिखणु शुरू करे थो त पाणे ज़हन में आइडियाज़ ईंदा वेंदा आहिनि। असां सां गॾु लाइव कॉलर मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। सॉरी, कॉल ड्रॉप थी हुई। ट्राई कंदा रहो, इंशाल्लाह मुंहिंजी कॉल लॻी वेंदी। अव्हां जी जेका आहिनि शमूलियत असांजे प्रोग्राम खे बहितरीन ऐं ख़ूबसूरत बणाए थी। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मां कॉल कंदा आहियो। इंशाल्लाह मुंहिंजी कॉल वरी लॻी वेंदी। हाणे हलंदासीं असां अमीन ज़रदारी साहिब ॾे। रागी आहिनि, छा ॿुधाइणु चाहींदा हाणे असांजे व्यूअर्स खे? गज़ल आहे, मुंहिंजी शाइरी आहे। सितम याद आयो, जफ़ा याद आई, वरी दिलियण जी ख़ता याद आई, अञा थी पुछी दिल त छा याद आई, दगाबाज़ तुंहिंजी दगा याद आई, जॾहिं शाम सुर्खी लबन ते लॻाई त कंहिंजे हथनि जी हिना याद आई, जॾहिं कख बि लख में विकाणो ॿुधो मूं त यूसुफ जी मूंखे बहा याद आई, कढण सां जॾहिं झोल भरिजी वियो बज़मी त हातिम जी मूंखे सखा याद आई, अञा रात पई आहे प्यारा न वञ, अकेलो करे तूं उधारा न वञ, अञा रात पई आहे प्यारा न वञ, अञा रात पई आहे प्यारा न वञ। अञा दिल जूं ॻाल्हियूं न पूरियूं थियूं, 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 सलिया सूरतो सां सारा न वञ, सलिया सूरतो सां सारा न वञ, अञा
अञा रात पईया पियारा न वञ अञा रात पईया पियारा न वञ अकेलो करे तूं खुदारा न वञ अञा रात पईया अञा कान प्रभात थिया पिरी 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 अञा उभते आहिनि सितारा न वञ अञा रात पईया पियारा न वञ अञा रात पईया पियारा न वञ पिरी जे असांखे अकेलो कंदे 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 सदा नेड़ रहंदा उञारा न वञ अञा रात पईया पियारा न वञ अञा रात पईया पियारा न वञ अकेलो करे तूं खुदारा न वञ अञा रात पईया पियारा न वञ अञा रात पईया पियारा न वञ अच्छा सर केतिरनि रंगनि में अवां ॻायो आहे केतिरनि रंगनि में ॻाइण जा पसंदि कयो था अञा अवां जो आहे त अञा हिन में वधीक इम्प्रूवमेंट ईंदी माज़रत सां असां हिते कॉल रिसीव कंदासीं अवां खां हिन सवाल जो जवाबु वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी खुश आहियो अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियां केरु आहिनि असां सां गॾु अदी परवेज़ जलमक्सी को ॻाल्हायां थो तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था अदा वेलकम चवंदासीं प्रोग्राम सुबह महिरान में छा चवणु चाहींदा ॾाढो प्रोग्राम भलो आहे तव्हांजो डेली फनकार नवां अचनि था कुर्ब अवांजो ॾाढो प्रोग्राम भलो आहे तव्हांजो डेली फनकार अचनि था जी तमामु सुठा फनकार आहिनि कोशिशि रहे थी सुठो प्रोग्राम आहे सुठा फनकार बहितरीन फनकार हिते अचनि ऐं उन्हनि जी जेका परफॉर्मेंस आहे उहा असांजे नाज़रीन खे वणे जी जी असां कलाम ॿुधाइण चाहींदासीं पंहिंजे आवाज़ में अदी जी जी बिल्कुलु ॿुधायो एजाज़ साईं जो आहे जी जी लगी तो प्यार जे काबिल अली महबूब माना कर ओ लगी तो प्यार जे काबिल अली महबूब माना कर ओ मोया तो कयो मायल अली महबूब माना कर ओ लगी तो प्यार जे काबिल अदा ॾाढी सुठी कोशिशि ॾाढो सुठो लॻो थैंक यू अवां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया वरी परफॉर्म बि कयो अच्छा जी अमीन रागी साहब हाणे असां जेको ज़ाहिर तव्हां जेको राग ॻाईंदा आहियो त कहिड़नि क़िस्मनि जो हाणे अवां जो छा आहे त अञा हिन में केतिरी चेंजिंग केतिरी तब्दीली आणिजे कोशिशि आहे त तब्दीली अचे जी जी ऐं हाणे सिखणु शुरू कयां पियो सोचां थो त हाणे रिटायर थियां त राग सिखां माशाअल्लाह माने एतिरो साल तव्हांजो तजुर्बो रहियो आहे हाणे अवां सिखणु चाहियो था इट मीन्स के तव्हां महसूस कयो था त जेको ज़िंदगी सॼी माण्हू जेकॾहिं सिखंदो रहे तॾहिं बि तमामु घटि आहे ॾिसो असां कुझु कोन सिखी सघिया आहियूं असांखे माहौल कोन मिलियो आहे ऐं आऊं जो चवां त परफेक्ट आहियां मूंखां वधीक केरु कोन्हे या आऊं सभु सिखी वियो आहियां मौसीक़ी एॾो वसी समुंड आहे जंहिंमां माण्हू सिखी कोन थो सघे कुझु शयूं सिखी सघे थो ऐं उहो वक़्तु सां असां जेको वक़्तु पंहिंजी नौकिरी खे ॾेई छॾियो आहे सोचूं था त हिकिड़े रागी खे पुलिस खाई वई ऐं पुलिस जे पासे वही वियुसि सॼो टाइम मुंहिंजो होॾे हलियो वियो
ऐं ज़िम्मेवारियूं जेके रहनि थियूं माण्हू एसे छो रहे थो किथे थाणनि ते त पोइ सॼो टाइम ओॾां ई थो हलियो वञे ऐं असां कोन सिखी सघियासीं को टाइम कोन लहे पर हीउ इश्क़ आहे जेको असांखे खयों अचे पियो ऐं असां हिनखे छॾियो कोन्हे ऐं मुंहिंजे घर में हारमोनियम पियो आहे राति जो असांजी रिहर्सल थिए थी ऐं बचड़ा मुंहिंजा असीं सभु गॾिजी वियूं था पोइ को पंहिंजे घर में भले ॿियो केरु नथो ॿुधे त घर में त ॻायूं पाण ॾाढी सुठी ॻाल्हि कयो केतिरनि शाइरनि खे कहिड़नि कहिड़नि शाइरनि खे तव्हां ॻायो आहे हा मूं सिंध जे तक़रीबन ख़ूबसूरत शाइरनि खे ॻायो आहे लतीफ़ शहनशाह ताणू बादशाह आहे उन जी त शाइरी ॻाल्हि कोन कबी अयाज़ आहे उस्ताद बुखारी आहे नाज़िम मंगी आहे अहमद ख़ान बदौश आहे हा ऐं मुंहिंजे पंहिंजे शहर जा पीर ज़िया ख़ियारवी फयाज़ चंद कलेरी बख्शल बागी सतार सुंदर वसीम सुमरो ऐं खोड़ सारा अहिड़ा दोस्तनि जिन शाइरी ॻाई आहे जेको कचो फिको हाल आहे कोशिशि कई अथऊं त असीं हुनखे ॻायूं त बहितर आहे अच्छा सभ खां वधीक अवां कहिड़े शाइर जी शाइरी पसंदि कई उस्ताद बुखारी छा उन में ख़ासि हुयो जंहिंमें उस्ताद बुखारी जी शाइरी जेका आहे हिकिड़ी त हुनमें इहा ख़ुसूसियत चइजे त हर माण्हू आसानी सां हुनखे सम्झी सघे थो का बि हुनमें ॾुखी ॻाल्हि कान्हे का बि अहिड़ी शइ कान्हे जेका आम माण्हू रेडार बकरार बि सम्झी सघे थो सही माना हर आम माण्हू बि हुनखे सम्झी सघे थो शाइरी ईअं हुजे त जीअं असां बि हुन मां ज़ाहिर हिकिड़ो इस्लाह वठूं ऐं हर माण्हू खे इस्लाह मिलणु खपे नाज़रीन असां सां लाइव कॉलर बि मौजूदु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहिनि असां सां गॾु अदा मां हितो आहियां दादू आहियां जी जी एयरपोर्ट नाथन शाह मो जी जी नालो जावेद मलक अदा भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में छा चवणु चाहींदा तव्हांजा प्रोग्राम तमामु सुठा आहिनि तव्हांजो चैनल तमामु भलो आहे अलाह तव्हांखे ख़ुशि करे ऐं ईअं तव्हांजा प्रोग्राम हलंदा रहंदा असां तमामु ख़ुशि आहियूं अलाह तव्हांखे इन जे करे मां जेको को कलाम ॿुधाइण को हुनखे सूफ़ी को असांखे सुठो को जी जी ॿुधायो महिरबानी थींदी अच्छा ॿुधंदव ठीकु आहे बिल्कुलु ॿुधाईंदासीं तव्हांखे थैंक यू सो मच तव्हां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में डॉक्टर फरहान नाज़ असां सां गॾु अच्छा डॉक्टर जीअं त मौसमी तब्दीलियूं बि ईंदियूं रहंदियूं आहिनि त इन सां एग्रीकल्चर ते कहिड़ो इफेक्ट थो पए मौसमी तब्दीलियुनि जे करे ॾिसो अॼुकल्ह जेके मौसमी तब्दीलियूं आहिनि उन्हनि में जेको आहे ख़ुश्क साली तमामु घणी वधी रही आहे सियारे जी मौसम घटी वई आहे मतिलबु त उनजो टाइम पीरियड शॉर्ट थी वियो आहे अहिड़ी तरीक़े सां सडन जेके डिज़ास्टर अचनि था फ्लड अचनि था मतिलबु इहे सभई मौसमी तब्दीलियुनि में शुमार थियनि था हाणे मौसमी तब्दीलियुनि जे करे जेको असांजी प्रोडक्शन आहे पैदावार ते तमामु घणो असरु थियो आहे तक़रीबन 35% जेका असांजी प्रोडक्शन आहे उहा उनमें कमी आई आहे उनमें कमी आई आहे त हाणे इन जे करे बहितर आहे त असां मौसमी जेके तब्दीलियुनि जे अकॉर्डिंग जेको आहे उहो बेटर प्लान्स करियूं ऐं बेटर प्लान्स में इहो आहे त जीअं असां पंहिंजी प्रिडिक्शन जे अकॉर्डिंग जेको आहे उहो असां अहिड़ा नया ऐं जदीद जेके इनोवेटिव जेके कल्चरल प्रैक्टिसिस आहिनि या पंहिंजो कल्टिवेशन प्रैक्टिसिस आहिनि उहे माना एडॉप्ट करियूं ताकी असां पंहिंजी पैदावार खे इंक्रीज़ करे सघूं बिकॉज़ हीअ त असांखे मौसमी तब्दीलियूं फेस करणियूं पवंदियूं जस्ट लाइक द सेम एज़ वी आर फेसिंग कोरोना वायरस नाउडेज़ त हाणे जे एग्रीकल्चर सेक्टर में असांखे नए ऐं जदीद क़िस्म जी जेका ज़रात आहे उनखे इंट्रोड्यूस करणो पवंदो ऐं असां उन ते कमु करे बि रहिया आहियूं जीअं मूं तव्हांखे चयो त असांजी ज़मीन जेका आहे आबादी वधण जे करे जेका आहे उहा ख़ानदान में विरहाइजे पई त हाणे जेकॾहिं विरहाइजे पई हिकिड़ो त मूं चयो जंहिं वटि ज़मीन न आहे त उहो पंहिंजे घर जे अॻियां किचन गार्डनिंग कनि या बैकयार्ड में कनि ऐं जंहिं वटि ज़मीन आहे पर एतिरी न आहे जंहिंमें हू हिकु कंप्लीट क्रॉप लॻाए सघनि पूरो फसल लॻाए सघनि जीअं कॉटन जो थियो राइस जो थियो या वीट जो थियो त बहितर उहो आहे त अहिड़े क़िस्म जो फसल लॻाइनि ऐं उन में असां सजेस्ट करियूं था एज़ अ रिसर्चर त ही भाॼियूं लॻाइनि ऐं भाॼियूं बि ईअं लॻाइनि अहिड़े तरीक़े सां लॻाइनि त हिकु ई ज़मीन ते 2 खां वधीक जेके आहिनि भाॼियूं लॻाए सघजनि थियूं विथ प्रॉपर मैनेजमेंट मतिलबु जेकॾहिं तव्हां वटि भाॼी वलहनि वारी आहे त उहे तव्हां खिरिया जेके आहिनि वलहनि वारा ठाहींदो
ऐं उन ते तव्हां मतिलबु फ्लैट बेड्स ठाहींदासीं उन ते जेकॾहिं तव्हां वलनि वारी भाॼी लॻाई आहे त उन जे विच में वरी असां इरेक्ट जेका उभी बीहण वारी भाॼी आहे जीअं भिंडियूं थियूं मिर्च थिया वाङण थिया इहे लॻाईंदासीं मतिलबु असां बेटर प्लान इहे कंदासीं त असां जेका कल्चरल प्रैक्टिस ज़मीन ते करे चुका आहियूं इन कल्चरल प्रैक्टिसिस में असां बजाए जो हिकिड़ो फसल खणूं असां उन जा हिक खां वधीक फसल खणूं अहिड़े तरीक़े सां जिते सोकड़ थिए थो पाणी जो उन में असां धाणा पोखे सघूं था थूम पोखे सघूं था बसर पोखे सघूं था मतिलबु हिक खां वधीक भाॼियूं असां लॻाए सघूं सोकड़े जी ॻाल्हि कई त उन में ज़ाहिर ज़मीन में असां जॾहिं ॿिज लॻायूं था त उन में रेज हुजणु ज़रूरी आहे उनखे वटि अचे ज़मीन खे त हुन में अगरि असां कोई इरिगेशन जो सिस्टम आहे जेको मुसलसल उनखे फर्टिलाइज़ रखे मुसलसल उन में हिकिड़ो माना पाणी हुजे पुसियल हुजे ज़मीन त हुन में असांजो जेको ॿिज आहे उहो वधीक ग्रो करे सघे त उहो कहिड़ो इरिगेशन सिस्टम आहे ॾिसो जेकॾहिं तव्हां ड्रिप इरिगेशन जे छो त अॼुकल्ह जेको ड्रॉप बाय ड्रॉप वेंदो रहंदो जेको स्प्रिंकल्स आहिनि या ड्रिप इरिगेशन सिस्टम जेको आहे उहो इंट्रोड्यूस थी रहियो आहे जिते शॉर्टेज आहे पाणी जी त उते असां नंढा ई जेके ड्रिप इरिगेशन सिस्टम जेके आहिनि उहे एडॉप्ट करे सघूं या उन में कंपोस्ट वग़ैरह माण्हू पुट करे सघे थो त जीअं ज़मीन फर्टाइल रहंदी त पाणी घटि घुरंदी जी डेफिनेटली अच्छा जिते तव्हां ॻाल्हि कई त अगरि असां किचन गार्डनिंग या जेको बकर पोखियूं था उहो माना बैकयार्ड में पोखियूं था त इन जो छा राज़ आहे त किथे माल वग़ैरह या नुक़सान न करे न डेफिनेटली असांखे केयर त करणी पवंदी ताकी इहो जानवरनि खां जेको ईअं न थिए जेको तव्हां लॻायो ऐं उहो वरी बकरियूं या जेके मेहूं आहिनि उनखे ज़्यान करे छॾनि त बहितर इहो आहे त असां उनखे माना हेज ॾींदासीं लोढ़ो जंहिंखे चइजे उहो लाज़मी ॾियणो पवंदो ऐं उन खां अलावा इहो आहे त असांखे न सिर्फ़ु इन मां पंहिंजूं ग़ज़ाई ज़रूरतूं पूरियूं थींदियूं बल्कि इहो आहे त असांखे फ्रेश ऐं ताज़ियूं वक़्तु सर भाॼियूं मुयसरु हूंदियूं ऐं जेकॾहिं वधीक लॻी वयूं बल्कि उहे तव्हां पंहिंजे आड़े पाड़े में बि मतिलबु शेयर करे सघो था बल्कि यू वांट टू सेल एज़ वेल त मतिलबु इहा स्पेशली फॉर वुमेन्स जे लाइ लेडीज़ जे लाइ ऐं फार्मर लेडीज़ जे लाइ त माना इहो तमामु ज़रूरी आहे त इन प्रैक्टिसिस खे एडॉप्ट करे ऐं पंहिंजी जेका फैमिली आहे उनखे सिहतमंद बणाए सही ॾाढी सुठी ॻाल्हि कयव असां सां गॾु शाइर मौजूदु आहिनि हाणे ज़ाहिर असांजे प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो पुॼाणी ते पहुतो आहे ॻाल्हियूं ईअं थियनि पियूं दिलि त नथो चवे हिन प्रोग्राम जी एंडिंग कजे पर ज़ाहिर आहे हिकिड़ो वक़्त जी नज़ाकत आहे त छा चवणु चाहींदा कीअं लॻो तव्हांखे सुबुह महिराण में अची करे अॼोको ॾींहुं अवांजो कीअं रहियो अॼु जो एक्सपीरियंस तमामु बहितरीनु रहियो ऐं मुंहिंजे ख्याल में सुबुह खां हाणे मंझंदि था वञी रहिया आहियूं पर फील ईअं थी रहियो आहे त अञा हाणे ई सिज उभियो आहे ऐं लॻे थो त अञा असांखे 2-3 कलाक इहो प्रोग्राम हलाइणु घुरिजे मुंहिंजे ख़्याल में जेका तव्हांजी व्यूअरशिप आहे उन्हनि खे बि ॾाढो मज़ो अची रहियो हूंदो ऐं मूंखे त तमामु घणो इंजॉय कयो आहे दिल्ली त असां मूंखे ॾाढो मज़ो आयो असां सां रागी मौजूदु आहिनि अमीन ज़रदारी साहिबु तव्हांखे कीअं लॻो सुबुह महिराण में अची करे तमामु बहितरीनु ऐं हितां जो जेको गॾियल हिकिड़ो टीम वर्क आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत लॻो ऐं मोहबतूं प्यारु मिलियो ऐं असीं चाहींदासीं त सिंधी फ़नकारनि खे ईअं ई चैनल जेके असांजा आहिनि उहे इज़तूं ॾींदा रहनि प्यारु ॾींदा रहनि ऐं जेके पोइते पियल असांजा फ़नकार आहिनि जेके कोन था अची सघनि छो त हुनजो वास्तो कोन्हे उनजी का दोस्ती कान्हे ॼाण सुञाण कान्हे का उन्हनि ताईं बि असांजी रसाई थिए त उहे बि हिते अची सघनि बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि कयो फरहानाज़ कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा पब्लिक खे मुंहिंजे तरफ़ां इहो ई हूंदो त स्पेशली तव्हां फीमेल्स जे लाइ ॻाल्हाईंदसि त माना पंहिंजी नियाणियुनि खे अॻिते वधायो उन्हनि में ख़ुदि एतमाद बि पैदा करियो ऐं तव्हां पेरेंट्स जी जेका आहे उहा तवजह ज़रूरी आहे जेसीं पंहिंजा पेरेंट्स जेके आहिनि उहे इनकरेज न कंदा उहे अॻिते न वधी सघे बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि कयो कीअं लॻो सुबुह महिराण में अची करे तमामु सुठो ऐं आई होप के मतलब ऑडियंस भी इंजॉय करे रही है ऐं वो रिस्पॉन्स अची भी रहे बिल्कुलु ऐं काफ़ी इंफॉर्मेटिव ई प्रोग्राम रहियो काफ़ी जेको आहिनि तव्हां एग्रीकल्चर जे हवाले सां उन्हनि खे नॉलेज ॾिनी वरी राग भलियो वरी शाइर बि असां सां मौजूदु हुआ त जेके गेस्ट हुआ उहे बि डिफरेंट फील्ड सां तालुक़ु रखनि पिया ॾाढो सुठो प्रोग्राम रहियो थैंक यू सो मच ऐं असांजे म्यूज़िशियन जो बि वॾो रोल आहे हिन में त थैंक यू सो मच तव्हां सभु हिन प्रोग्राम में तव्हांजी शमूलियत जेको आहे असांजे प्रोग्राम खे तमामु बहितरीनु बणायो ऐं असांजी ॾाढी सुठी डिस्कस रही थैंक यू सो मच तव्हां हिन प्रोग्राम में आया सो नाज़रीन टाइम जेको प्रोग्राम जो आहे उहो पुॼाणी ते पहुतो आहे हाणे ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त वेंदे वेंदे असां रागी खां कलाम ॿुधंदासीं छा ॿुधाइणु चाहींदा हाणे अमीन साहब साईं एजाज़ जो हिकिड़ो तख़यलु आहे जी जी जीअ में अञा जीए पई महबूब सिकयवां जी वियाऊं था सुमा तब छातीअ में छिकयवां जी
विया उथा सुमातम छातीअ में छिकयां जी महबूब सिकयां जी विया उथा सुमातम छातीअ में छिकयां जी विया उथा सुमातम छातीअ में छिकयां जी साजी तॾहिं खां हलंदी रहे तॾहिं खां हित ॻाल्हि कयां जी जीअं में अञा जीए पई महबूब सिकयां जी विया उथां सुम्हां त छातीअ में छिकयां जी छातीअ में छिकयां जी छातीअ में छिकयां जी पांध ढारियो मारे थी लिकयां जी नेणन के नेण ॾेखारियो मोते न पांध ढारियो मारे थी लिकयां जी जीअ में अञा जीए पई महबूब सिकयां जी विया उथां सुम्हां त छातीअ में छिकयां जी छातीअ में छिकयां जी छातीअ में छिकयां जी दौलत दुनिया त छाहे तक सासिर जी नाहे एजाज़ वट जा आए आए सा मिल्क मां